असां सिंधी ख़ाजा सरा आहियूं। असांजो के नौकरियूं ॾिनियूं वञनि, असांखे सुठो थो वञे, ख़ुशी प्रोग्राम था कयूं, असांखे सिक्योरिटी ॾिनी वई हुजे। जीअं असांजो कुतो ॿिलो को भौंकंदो आहे, ख़ाजा सरा घुमंदा आहिनि, उन्हनि जे मथां रड़ियूं कंदा आहिनि। असां बि इंसान आहियूं, नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी उम्मत आहियूं। असांखे बि हिन में जान में सुठो सोचो वञे। असां जेके ख़ाजा सरा आहियूं पंहिंजे पूरे पाकिस्तान जा, उन्हनि जो सिंधी असेंबली में असां इहो चयो असांजो इशू थिए, नौकरियूं मिली वञनि, असांखे पढ़ाई मिलनि, सुठी तालीम मिले। खदड़ा फ़क़ीर पंहिंजे मुतालबनि जी मनता लाइ जाखुड़े रहिया आहिनि। इन्हनि मुतालबनि जी मनता लाइ कराची जे फ्रेयर हाल में खदड़नि फ़क़ीरनि पारां मूरत मार्च कयो वियो। मूरत मार्च खदड़नि फ़क़ीरनि जी तंज़ीम पारां ऐलानियल हो, जंहिंमें सिंध जे मुख़्तलिफ़ शहरनि खां खदड़ा फ़क़ीर पहुता। अॼोके मार्च में परे परे खां आयल खदड़ल फ़क़ीरनि ख़िताब कयो ऐं पंहिंजा मुतालबा रखिया। संदन चवण हो त संदन कम्यूनिटी खे सुञाण मिलणु घुरिजे ऐं इन्हनि जो एहतराम करणु घुरिजे। सनफ़ी सुञाणप, सनफ़ी इज़हार ऐं जिनसी ख़ासियतुनि जे बुनियाद ते संदन बिरादरी सां को बि ख़राब वर्ताव या नफ़रत खे ॾोह करार ॾिनो वञे। अॻवाननि चयो त खदड़नि फ़क़ीरनि बाबति जेके केस रिपोर्ट थियल आहिनि, उन्हनि ते अमल कराए सभिनी जी हिफ़ाज़त कई वञे ऐं खेनि इंसाफ़ ॾिनो वञे। अॻवाननि जो चवण हो त एक्स जिन्स जे ख़्वाहिशमंदनि जी सुञाणप कार्ड ते एक्स जो निशान न ठाहिणु घुरिजे। संदन हिकु सुञाण आहे ऐं इन लाइ गैर ज़रूरी रंडकूं न विझियूं वञनि। हुननि मुतालबो कयो त सिंध जे समूरनि शोबनि में खदड़नि फ़क़ीरनि जी मुलाज़मत वारी कोटा खे लागू कयो वञे ऐं तालीमी निसाब ते नज़रसानी कई वञे। अॻवाननि जो चवण हो त खदड़ा फ़क़ीर मिल्कियत जी विरासत जे जाइज़ हक़ खां बि महरूम आहिनि, जेको न थियणु घुरिजे। इन लाइ कानून साज़ी कई वञे। हुननि मुतालबो कयो त रज़ामंदी खां सवाइ इंटर सेक्स जूं गैर ज़रूरी सर्जरियूं न करायूं वञनि। हुकूमत खदड़नि फ़क़ीरनि लाइ हिकु प्रोग्राम ठाहे ऐं लोकल ट्रांसपोर्ट में बि संदन लाइ धार जायूं रखियूं वञनि। संदन मुतालबो हो त खदड़नि खे रिहाइश जे बहिरान जो अज़ालो कयो वञे। जिन्स जी तब्दीली जे बुनियाद ते रिहाइश ॾियण खां इनकार खे ॾोह करार ॾिनो वञे। जेके सो हिते अॻवान उन्हनि सां इहा ॻाल्हि ॿोल कई त उन्हनि जो इहो चवणु आहे त अॼु जेका सो अॼु वारी जेका ॾींहुं आहे उहो असां खां ईद जे जेका बराबरि वारी ॾींहुं आहे, उन्हनि इहो मुतालबो कयो आहे त जीअं हिन ॾींहं जे तफ़सील सां असां जेको आहे सो पंहिंजे हक़नि जो मुतालबो कंदासीं सिंध गवर्नमेंट खां। ऐं जेको सो हुकूमत जेका वफ़ाक़ आहे उन्हनि खां, जेके आहिनि सो ॿिया जेके कानून वारा इदारा आहिनि, उन्हनि खां बि इहो असां मुतालबो कंदासीं जेके आहिनि सो ख़ासि तौर ते असांजा जेके हक़ आहिनि उहे असांखे ॾिना वञनि।